मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूम जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मामूल मुताबिक़ मुखातिब आहियां। साथियों, अॼु हिकु तमामु उन इशू ते तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहियां जंहिं इशू ते न ॻाल्हायां त मां नौजवाननि ऐं धरती जे धणियुनि ऐं मुस्तक़बिल जे ममारनि जे आॾो रोज़े जज़ा ऐं हिन दुनिया में पंहिंजो पाण खे मुजरिम सम्झंदुसि। 7 ॾींहं फ़क़ति तव्हां हिकिड़ो इहो उसूल अपनाए छॾियो। 7 ॾींहंनि जी कहाणी आहे। 7 ॾींहंनि जी कहाणी में जेकॾहिं तव्हां पंहिंजे उन्हनि शयुनि ते कंट्रोल करियो त तव्हां 7 ॾींहंनि में कामयाबी माणे सघो था। वधीक इंतज़ारु कोन्हे, फ़क़ति 7 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। हाणे इहा ॻाल्हि इहा आहे त 7 ॾींहंनि में कीअं थो माण्हू कामयाबु थी सघे, छो त दुनिया जे एमल मस्क जी कामयाबी बि असांजे अॻियां आहे, बिल गेट्स जी कामयाबी बि असांजे अॻियां आहे, त मज़हबी तौर ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी कामयाबी असांजे अॻियां आहे, अफ़लातून जी कामयाबी असांजे अॻियां आहे, सुकरात जी कामयाबी असांजे अॻियां आहे। त दुनिया जे उन्हनि महान इनक़लाबी अॻुवाणनि जूं मज़हबी, सियासी, समाजी तौर ते, स्पिरिचुअल तौर ते माण्हू जेके गुज़री चुका आहिनि उन्हनि जूं कामयाबियूं असांजे अॻियां आहिनि। त हींअर असां 7 ॾींहंनि में कीअं था कामयाबु थी सघूं, मां इन शइ जे मुतालिक़ तव्हांखे अॼु ॼाण ॾींदुसि ऐं तव्हां सां मुखातिबु थींदुसि। अॼु मुंहिंजी निड़ी वेठल आहे ऐं मुंहिंजो आवाज़ु क्लियर कोन्हे, पर ज़रूरु थो सम्झां त अॼु 17 फरवरी जो ॾींहुं आहे ऐं जामशोरे ज़िले खे मोकल आहे लाल शहबाज़ कलंदर जे मेले जे करे। अॼु फ़ुर्सत आहे ऐं फ़ारिग़ वेठो आहियां घर में, उन जे करे तव्हां सां मुखातिबु थियणु हींअर पंहिंजो इंतिहाई ज़रूरी थो सम्झां। पहिरियों तव्हां पंहिंजी फ़ोन हिकु हफ़्ते जे लाइ बंदि करियो। हिकु हफ़्ते जे लाइ फ़ोन बंदि करियो। असां सुबुह जो जेॾी महिल उथंदा आहियूं त पहिरियों कमु छा कंदा आहियूं त फ़ोन खणंदा आहियूं, उन में ॾिसंदा आहियूं, फेसबुक में वेंदा आहियूं, यूट्यूब में वेंदा आहियूं, व्हाट्सअप ते वेंदा आहियूं, इंस्टाग्राम में वेंदा आहियूं, ट्विटर अकाउंट ते वेंदा आहियूं। मुख़्तलिफ़ जेके मोबाइल में फंक्शन्स आहिनि उन्हनि जे तरफ़ ॾे असां पंहिंजो तवजो मबज़ूल कंदा आहियूं ऐं उते असां शइ उहे ॾिसंदा आहियूं। ऐं राति जो बि सुम्हणु वक़्तु असां जेसिताईं मोबाइल न हलाईंदा आहियूं तेसिताईं असां निंड न कंदा आहियूं। पोइ कॾहिं कॾहिं एतिरो टाइम गुज़री वेंदो आहे जो असांजी निंड फिटी वेंदी आहे, असांजो आरामु फिटी वेंदो आहे। जॾहिं असांजो आरामु टाइम ते न हूंदो त असांखे सुस्ती थींदी। सुबुह जो यूनिवर्सिटी न वञी सघंदासीं, कॉलेज न वञी सघंदासीं, ड्यूटी न करे सघंदासीं, कारोबार में हूंदासीं त रोज़गारु सही नमूने सां न करे सघंदासीं, पंहिंजे क्लाइंट खे तवजो न ॾेई सघंदासीं, पंहिंजा जेके कस्टमर अचनि था उन सां सही अंदाज़ में बिहेव न करे सघंदासीं। माना मोबाइल असांखे एतिरो सुस्तु करे छॾींदी, एतिरो नाकारा बनाए छॾींदी जो असांखे तमामु उन मां घणो नुक़सानु थींदो। उन खां ॿिए नंबर ते पहिरियों मोबाइल खे छॾिणो पवंदो ऐं ॿिए नंबर ते आहे नो फेप, माना ग़लाज़त खे पंहिंजे ज़हन मां कढिणो पवंदो। वर्जिश करणी पवंदी, टाइम ते उथिणो पवंदो, टाइम ते सुम्हणो पवंदो, ख़ामोशी अख़्तियार करणी पवंदी, घणो ॻाल्हाइणो न पवंदो। जेतिरो तव्हां ॻाल्हाईंदो तेतिरा तव्हां दुश्मन घणा पैदा कंदो, जेतिरो तव्हां ख़ामोश रहंदो तेतिरो तव्हांजो क़दु, क़ामत, शख़्सियत, पर्सनैलिटी उन में इज़ाफ़ो ईंदो, उन में इज़ाफ़ो ईंदो। ऐं उन जे इज़ाफ़े जे करे माण्हू सोचींदा त हीउ माण्हू ॻाल्हाइणु छा थो चाहे, भली सभु ॻाल्हाए वञनि, किथे बि कंक्लूड करिणो हुजे त तव्हांखे करिणो, आख़िरी में तव्हां ॻाल्हायो। ज़ाहिर आहे तव्हां 10 माण्हुनि खे ॿुधंदव त 10 माण्हुनि जी जेका आइडियोलॉजी आहे, गुफ़्तगू आहे, जेको बि जंहिं महवर मर्कज़ में ॻाल्हाइनि था उहो सॼो तव्हांजे ज़हन में फीड थींदो। उन जी रोशनी में तव्हां पोइ उते ॻाल्हाईंदो। 3 नंबर ते आहे टाइम जो क़दुरु करणु। दिलि जी न ॿुधो, दिमाग़ जी ॿुधो। दिमाग़ के अहिड़ा माण्हू आहिनि, इश्क बि जेको आहे उहो दिमाग़ सां कंदा आहिनि, दिलि सां न कंदा आहिनि। इहा आहे कामयाबी जी निशानी। तव्हां दिमाग़ जी ॿुधो, दिलि जी न ॿुधो ऐं जेको टाइम आहे उनजो क़दुरु कयो। टुमारो विल नेवर कम, डू इट टुडे। अॼु कयो, अॼु जो कमु
अॼु कयो त सुभाणे तव्हां कामयाबु थी सघो था। ऐं चोथों आहे सोचो ऐं करणु शुरू करे ॾियो। ईअं न आहे त हिकिड़े माण्हू पीर साहिब वटि आयो, चई साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो त मूंखे पुटु ॼमे। महीने खां पोइ मोटी वियो, वञी चई साईं पुटु त कोन ॼाओ। चई ज़ाल जो चेकअप करायो थी, पंहिंजो चेकअप करायो थी। चई ज़ाल आहे ई कोन। चई तूं शादी बि न करी ऐं पुटु बि ॼमाई, हीअं न थींदो। त प्यारा साथियो, टाइम जो क़दुरु करिणो पवंदो। टाइम प्रीशियस आहे, टाइम क़ीमती आहे। जेकॾहिं असां टाइम जो क़दुरु कयो त पोइ असां तमामु वॾियूं कामयाबियूं माणे सघूं था। ॻाल्हियूं वॾियूं कंदा आहियूं, अमल खां ज़ीरो हूंदो आहे, उन जे करे असां कामयाबु न थी सघंदासीं। अचो त इन्हनि चइनि ॻाल्हियुनि ते अमल शुरू करियूं, 7 ॾींहंनि में कामयाबु थींदासीं। महिरबानी।